الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما الحياة الدنيا في الآخرة إلا قليل صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی انسان ذات کے باخبر بنائن جے لائے ہی وڈا الفاظ فرمایا وما الحیات الدنیا فی الآخرت الا قلیل ابانو یہ دنیا جی حیاتی آخرت جے مقابلے میں صفا تھوڑی تھا ان تھوڑے وقت میں وڈی زندگی ابدی ہمیشہ ہمیشہ واری زندگی جو بندوبست کرنو تھا اساں تھوڑو اندازو لگایوں جے کریں کہ مانو کے روزو رکھنو آ صبح جو سجے ڈींहं में उन बुख ते हिन खे गुज़ारणो आहे पर सुबुह जो सहरीअ जा मिंट बचनि से कुल 10 छा ख़्याल आहे उहो ॾींहं जो उन बुख ते गुज़ारण जे लाइ खाइण पीअण में केतिरी तकड़ कंदो केतिरो बंदोबस्तु कंदो झटपट ॿियो न त बि मानी न खाई सघंदो त पाणी छिके पीअंदो या जंहिं शइ जी ॿाड़ हूंदसि चांहि जो आदी हूंदो छिके पीअंदो सिगरेट जो आदी हूंदो छिके पीअंदो जंहिं शइ जी घणी ज़रूरत हूंदसि चाहींदो हूंदो जंहिं शइ खे इन थोरे टाइम में उनखे घणे खां घणो हासिलु कंदो छो त सॼो ॾींहुं मूंखे उन बुख ते रहणो आहे इहो हिकिड़ो तज्ज़ियो आहे ख़्यालु आहे त जंहिं शइ जी सख़्तु ज़रूरत आहे उन शइ खे जल्दी हासिलु करे वठां टाइम थोरो आहे त मुंहिंजा भाइरो असांजी अखि जॾहिं ॿूटिजंदी न क़बर वारी ज़िंदगी शुरू थींदी उतां खां तव्हां असांजी असुल ज़िंदगी अबदी ज़िंदगी हमेशह वारी ज़िंदगी उतां शुरू आहे उन एॾी वॾी ज़िंदगीअ जे लाइ हिन थोरी ज़िंदगीअ में बंदोबस्तु करिणो आहे उन रोज़ायत वांगुरु जेको स्पीड सां खाईंदो पीअंदो ज़रूरी शयूं पंहिंजूं हासिलु कंदो इन स्पीड सां ऐं असां केतिरी स्पीड सां ज़िंदगी था गुज़ारियूं नेक अमलनि में सफ़ा सुस्त इन जो मिसाल खणी मां हीअं ॾियां सुबुह जो सहरीअ जो टाइम बि हुजे घणो ऐं हे खाए पीए न अचे जंहिंमहिल आख़िरी 5 मिंट बचनि तंहिं महिल चए त हाणे मूंखे हीउ बि ॾियो हीउ बि ॾियो हीउ बि ॾियो त सभु को चवंदुसि त जाॻी बि पियो टाइम बि जाम हो खाधे पीते जूं शयूं बि घणियूं हुयूं तंहिं महिल खाई कोन पियो हाणे जंहिं महिल टाइम अचे 5 मिंट बचियो आहे 5 मिंटनि में छा कंदे छा खाईंदे हेड़ा तेड़ा लफ़्ज़ ॿुधणा पवंदसि सच पच क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान जे अमलनि जी तौर थींदी न उन्हनि अमलनि जे तौर वक़्तु जॾहिं इंसान खे नेकियुनि जी ज़रूरत पवंदी पोइ उन वक़्तु मलाइक अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाईंदसि हेॾी हयाती मिले 60-70 साल सहूलतूं बि सभु हुयूं अमल कोन कई अकुल बि हुया ई हथ पेर बि हुया ई वांदकाई बि हुया ई त बि उन महिल इहे अमल कोन करे सघी हैफ़ हुजे तुंहिंजी हालत उन वक़्तु इंसान अल्लाह ताला जे ज़ात जा ॾोह कंध झुकायूं शर्म खां बीठो हूंदो वुजूह यौमइज़िन मुस्फ़िरा वुजूह यौमइज़िन अलैहा ग़बरा केतिरनि जा मुंहं कारा टल झुकियल हूंदा क़ुर तो फरमाए केतिरनि जा मुंहं वरी हीअं हशाश बशाश बहकंदड़ हूंदा खिलंदड़ हूंदा इहे क़ुर पाक जा लफ़्ज़ तव्हां असांखे ज़िंदगीअ जे हर मोड़ ते सबक़ ॾियनि था इन्हनि अल्फाज़नि जो ख़ुलासो खणी हीअं कढिजे त इंसान जी हीअ सॼी ज़िंदगी सिखण जे लाइ आहे सिखे छा सिखे अख़लाक़ सिखे सचाई सिखे अल्लाह जे नबीअ जो दीन सिखे अल्लाह जे हुक्मनि जी इताअत सिखे वफ़ादारी सिखे पाण में एको ऐं मुहबत सिखे कूड़ खां बचे गिला खां बचे चोरीअ ज़ना शराब खां बचे बदकारीअ बद अख़लाक़ीअ खां बचे इहा सॼी ज़िंदगी ईअं इन्हनि शयुनि जे सिखण में वञे पोइ सिखण वारा माण्हू जॾहिं सिखण जो दिमाग़ ते हिकु वचन करे वठंदा आहिनि न त मूंखे सिखणो ई आहे
त पोइ उहे न ॾिसंदा आहिनि त अॻियां सेखारण वारो केरु आहे। कंहिं फ़क़ीर जे ज़बान मां ॿोल ॿुधंदा आहिनि न, उहो अखर बि दिलि ते रखंदा आहिनि, उतां बि सबक़ु पढ़ाईंदा आहिनि। कंहिं बोर्ड ते लिखियलु हिकिड़ो अधु जुमिलो ॾिसंदा आहिनि न, उतां बि सबक़ु पढ़ाईंदा आहिनि। कंहिं मासूम ॿार जे ज़बान तां को लफ़्ज़ ॿुधंदा आहिनि न, वॾनि सियाणनि वारो, उतां बि पढ़ाईंदा आहिनि। जीअं असां हिकु दफ़े गाॾीअ में हुजऊं, वञूं पिया सखर, अॻियां हिकिड़ी ट्रक वञे पई, उन ट्रक ते पोयां लिखियलु हो उर्दूअ में, कुछ लोग तावीज़ की तरह होते हैं, गले लगते ही शफ़ा मिल जाती है। लफ्ज़ थोड़ा आहिनि, छिके वञो। कुछ लोग तावीज़ की तरह होते हैं, गले लगते ही शफ़ा मिल जाती है। माना इहो लिखण वारो ॿुधाए थो त कुझु माण्हू एॾा प्यारा हूंदा आहिनि जंहिंजी जुदाई बीमार करे विझंदी आहे, रुॻो उहे मिलंदा आहिनि त बीमारी ख़तम थी वेंदी आहे। लफ़्ज़ केॾा आहिनि, ॻाल्हि काॾे छिकियल आहे, सिखण वारो माण्हू सिखंदो। तॾहिं त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ, मूंखे ज़िंदगीअ में 4 वाक़िया मूंसां अहिड़ा पेश थिया आहिनि जेके ज़िंदगी भर यादि आहिनि, विसरनि नथा। कंहिं पुछियुसि भला ॿुधायो? चई त हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो आहे, हिकिड़ो नौजवान हो नंढड़ो, उनजे हथ में मेणबती ॿरियल हुई। मां चयोमांसि त उनखे छेड़ण जे लाइ पुछोमांसि त अदा ॿुधाईंदे भला त इहा रोशनी आई किथां आहे, रोशनी आई किथां आहे? त हुन फौरन फूक करे रोशनीअ खे विसाए छॾियो, मेणबती विसी वई। चईंसि जॾहिं आई होॾां वई। केॾी हाज़ुर जवाबी आहे। इंसान जॾहिं जीअरो आहे न, हीअ इंसान जी रोशनी आहे। पोइ पुछंदा आहियूं अदा काॾे वियो? अदा जंहिंजो हुयो होॾां वियो, जितां आयो, जंहिं मोकिलियोसि, जंहिं ख़लकियोसि, होॾां वियो। चई इन जे रोशनीअ जे विसाइण मां मूंखे इहो सबक़ु मिलियो त इंसान जी ज़िंदगी इन आहे रोशनीअ वांगुरु, पर फूक रुॻो हिकिड़ी इज़राइल जी, ईअं गुम थी वेंदो। जितां आयो न, जंहिं रब ख़लकियोसि होॾां वेंदो हलियो। इन हिकिड़े फूक मां मूंखे सबक़ु मिली वियो। पोइ जॾहिं माण्हू पिराइण ते थो पए न, लफ़्ज़ लफ़्ज़ मां थो पिराए, पर जे नथो पिराइण ते अचे त क़ुर पाक सॼो डंडे कुंडे में घोटे थादल करे पियारियूं न, तब नथो पिए, तब नथो सुधरे। अल्लाह ताला सभिनी खे सिखण जी हिमत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿिए नंबर ते ॿुधायईं त हिकिड़ी नंढड़ी छोकिरी हुजे, बरसाति पई पए, पोइ नंढड़ी छोकिरी शहर मां सामान वतियूं अचे पई। मां बि मस्जिद ॾे पियो वञा, हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त मां बि गप खां बचंदे बचंदे मथाईअ ते पेर रखंदो वञा पियो। उहा नंढड़ी बि अॻियां अचे पई त मां भोगनि में प्यार में चयोमांसि पुट संभाले कदम खणिजांइ, तिरकी न पई, सौदो वठी आई आहियां, इहो सॼो गप में न किरी पई, होशियारी करे कदम खणिजांइ। त मूंखे चवणु लॻी त साईं बाबा मां किरियसि त रुॻो मुंहिंजो नुक़सानु थींदो, तूं पेर संभाले खणिजांइ, तूं किरी त क़ौम जो छा हाल थींदो, इमाम जो आहे क़ौम जो। चई त इहे लफ़्ज़ उन मासूम ॿार जा उन महिल मूंखे लॻा, हे त लफ़्ज़ इमाम जे करे असां निस्बत था वठूं, हर घर जो वॾो मुराद वठो, हर घर जो अॻवान मुराद वठो, क़ौम जो चङो मुड़ुसु मुराद वठो, चइनि भातियुनि जो वॾो, वॾे जो ई जेकर पेर तिरकी वियो त नंढनि जो छा थींदो। चई उतां इहो सबक़ु मूंखे मिलियो मासूम ॿार जे ज़बान तां, जे सिखणो आहे त ॾिसो ॿारनि जे लफ़्ज़नि मां बि अलाह सेखारे पियो। वरी चई त कंहिं हिकिड़े कचहरीअ में वेठा हुजऊं, असांजे हीअं हुजूम में हिकिड़ो मुखन्नस खजड़ो फ़क़ीर वेठो हो, पर कंहिंखे मालूमात न हुई, छो त ज़ाहिरी उन्हनि जो रूप मर्द आहे त मर्दनि जहिड़ो हूंदो आहे, अंदर में अलाह ताला थो ॼाणे। के वरी औरतुनि जहिड़ा हूंदा आहिनि, अंदर में अलाह थो ॼाणे। त मर्दनि सां गॾु वेठो हो, जॾहिं मुंहिंजी हुन ते नज़र पइजी वई त हुनखे खुखी वियो त हिन शायदि मूंखे सम्झो आहे, सुञातो आहे, हिन मूंखे सुञातो आहे। मूंखे चवणु लॻो त ॿुध मुंहिंजो राज़ न खोलिजांइ, न त क़यामत ॾींहुं अलाह तुंहिंजा राज़ खोलींदई। चई हिन जो मुखन्नस जो इहो लफ़्ज़ चवणु ऐं मुंहिंजो वात बंदि थियणु,
त मां खोलण जो इरादो त कोन हो त को माण्हुनि खे ॿुधायां त भाई खजड़ो फ़क़ीर अथव। भला खजड़ा फ़क़ीर वीचारा मुआशिरे जो हिसो न आहिनि छा उहे जेकॾहिं अलाह ऐं अलाह जे रसूल जे दीन ते हलणु चाहिनि था त छा उहे नबीअ जा उम्मती न आहिनि छा? बिल्कुलु हू बि असांजा भाइर आहिनि, हू बि असांजा दीन ते हलण वारा, वतन वारा, इस्लाम ते हलण वारा भाइर आहिनि। पर हुनजे लफ़्ज़ चई मूंखे फ़ौरन हाज़िर जवाबी हुनजी अहिड़ी हुई, उते जो उते, देरी न, मुंहिंजो राज़ न खोलिजां, जे खोलींदे ख़ुदा तुंहिंजा राज़ क़यामत ॾींहुं खोलींदई। माना मूंखे ढक त ख़ुदा ढके। हुयो त न फ़क़ीर जो लफ़्ज़, पर ॼण त चई मन सतर अल अयूब सतर अल्लाहु लहू, जेको माण्हुनि जा ऐब ढकींदो ख़ुदा उनखे ढकींदो, जेको माण्हुनि जे ऐबनि खे खोलींदो ख़ुदा घर वेठे रुसवा कंदुसि। अलाह जे रसूल जा पाक लफ़्ज़ आहिनि। पोइ सिखणो आहे माण्हूअ खे त अलाह ताला उनखे किथां न किथां उहे लफ़्ज़ ॿुधाए करे सेखारींदो आहे। पर जे नथो सिखणु चाहे सॼी दुनिया उनजे ॾाढो सोनी थी पए, न सिखंदो। चौथे नंबर ते चई त हिकिड़ो शख़्स निमाज़ पढ़े पियो, निमाज़ जे दौरान उनजे आॾो हिकिड़ी औरत टपी वई, मथो उघाड़ो, बिल्कुलु वार खुलियल, ईअं डुकंदी डोड़ंदी दाऊं कंदी वञे पई। चए उहो शख़्स निमाज़ मां फ़ारिग़ थी करे उन औरत खे चवणु लॻो त हेॾी सारी थी आई, लॼ बि कोन थी थियई, मथे उघाड़ो, वार खुलियल, मां निमाज़ बि पढ़ां, मुंहिंजे निमाज़ जे आॾो मूंखां अॻियां टपी वई, मुंहिंजी निमाज़ ख़राबु कई। त पहिरियां त उन औरत माज़रत कयसि त माफ़ु कजां, मूंखे ख़बर न हुई, मां बेख़्याली हुयसि। पहिरियां माज़रत कयईं, पोइ चवणु लॻी त ॿुध त मूंखे त मुड़ुस तलाक ॾिनी आहे ऐं मुड़ुस सां मुंहिंजी बेइंतिहा मोहबत बि आहे। मां मुड़ुस जे मोहबत में एॾी अंधी थी वियमि जो मूंखे इहा ख़बर न पई त को निमाज़ थो पढ़े, कोई अहसासु न हो, काई ख़बर न पई, ईअं गुज़री वियमि, टपी वियमि, मुड़ुस जे मोहबत में अंधी थी वई हुयमि। तूं त पंहिंजे रब जे आॾो निमाज़ बि पढ़ी न, तुंहिंजी त रब सां मोहबत हुई न, तोखे मां कीअं नज़र आयमि हिन महिल बि मुंहिंजे मुंहं ॾे ॾिसींदो वेठो। मां माण्हूअ जे मोहबत में अंधी थी वई हुयमि, तूं ख़ुदा जे मोहबत में एतिरो बि कोन थींदो, नज़र तुंहिंजी झुकियल हुजे हा, तोखे ख़बर न पए हा, इहा हुआ तुंहिंजी मोहबत अलाह जे ज़ात सां। चई त हुन औरत जा इहे लफ़्ज़ मां माज़रत करणु लॻुसि, उहो हमरा जेको निमाज़ बि पढ़े उहो उनखां माज़रत करणु लॻो त अम्मा मूंखे माफ़ु कजां, अॼु तुंहिंजे लफ़्ज़नि मूंखे सेखारे छॾियो त निमाज़ कीअं मोहबत सां पढ़िबी आहे। त प्यारा भाइरो, अलाह ताला क़ुर पाक जे अल्फाज़नि में जा बजा अहिड़ा लफ़्ज़ फरमाया आहिनि जंहिंसां इंसान खे तालीम थी मिले त हीअ दुनिया जी ज़िंदगी थोरी अथव, इन थोरी ज़िंदगीअ में आख़िरत जो घणे खां घणो सामान हथु कयो। ईअं न थिए त जेका हमेशह वारी ज़िंदगी आहे क़यामत जी, बरज़ख जी, जन्नत वारी जहन्नम वारी, उन्हनि ज़िंदगीअ में जे एॾनि वॾनि लम्हनि में पोइ तव्हांखे पछताइणो पए। अलाह ताला तव्हां असांखे शल नेक अमलनि जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए, आख़िरत जे पछताउ खां बचाए, दुनिया में बि आख़िरत में बि सुरख़ुरू फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।